त माण्हू पंहिंजे मिज़ाज में नरमी पैदा करे। मुसलमाननि जी सुञाण नरम मिज़ाजी हूंदी आहे। सख़्त गोई, तुर्श रुई, गुस्सो, कावड़ ऐं कंहिंसां ॻाल्हाए त उन सां गुस्से सां ॻाल्हाए, दड़के ऐं दहमान सां ॻाल्हाए, मसनूई रोब पैदा करण जी कोशिशि करे, या वेठो हुजे त पंहिंजे बनावटी चहिरो बणाए वेह ऐं माण्हुनि जे मथां चवे त मुंहिंजो असरु थो थिए। इन सां ज़िल्लत ऐं ख्वारी खां सवाइ कुझु न मिलंदो। नबवी तरीक़ो, मदीने वारे साईं जो सुन्नत वारो तरीक़ो, औलियाए किराम जो रस्तो इहो आहे त पंहिंजे मिज़ाज में नरमी पैदा कयो। जॾहिं ॻाल्हायो त नरमी सां ॻाल्हायो, पंहिंजे किरदार में नरमी पैदा कयो, पंहिंजे मुआमलात में नरमी पैदा कयो, पंहिंजी ॾेती लेती में तव्हां नरमी पैदा कयो। ऐं नरम मिज़ाजी अल्लाह ताला जो ख़ुदि हुकुम आहे। रब काइनात इरशाद फरमायो, जॾहिं ॻाल्हायो न, कूलू लिन्नासि हुस्ना, जॾहिं गुफ़्तगू कयो त सभु माण्हुनि सां सुहिणो ॻाल्हाईंदा कयो, सुहिणे अंदाज़ में ॻाल्हाईंदा कयो। अहिड़ी गुफ़्तगू न कयो, अहिड़ो जुमिलो न ॻाल्हायो जेको कंहिंजी दिलि ते असरु करे, कंहिंजे दिलि खे तकलीफ़ पहुचाए, कंहिंजे लाइ अहंज जो सबबु बणिजे, ॾुख जो सबबु बणिजे, कंहिंजे लाइ मुरझाइजी वञण जो सबबु बणिजे। तुंहिंजे कंहिं जुमिले जे करे कंहिंखे तकलीफ़ ऐं अज़ियत पहुचे, इहा भली ॻाल्हि न आहे। बल्कि गुस्सो बि अचे न, कावड़ अची वञे, अल्लाह जो क़ुरान थो फरमाए त मोमिननि जी निशानी इहा आहे जो वल काज़िमीनल गैज़ वल आफ़ीन अनिन नास। मोमिननि जी निशानी इहा आहे त उहे कावड़ खे खाईंदा आहिनि ऐं माण्हुनि खे माफ़ करे छॾींदा आहिनि। जॾहिं इहा आदत माण्हू अपनाए, रब थो फरमाए वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन, बेशक अल्लाह नेकी करण वारनि सां मुहब्बत फरमाईंदो आहे। नरम मिज़ाजी जो अमुर ॾेई ऐं अल्लाह वरी पोयां मुहब्बत जो इज़हार थो फरमाए थो तव्हां इहा आदत अपनायो, मां अल्लाह तव्हां सां मुहब्बत रखण वारो बणिजो। सुभान अल्लाह। भला जेकॾहिं को माण्हू अहिड़ो ॻिची में पइजी थो वञे, अजाई बहस करण वारा हिकिड़ा माण्हू जाहिल हूंदा आहिनि न, अजाई ॻाल्हियूं, अजाया बहस, अजाई गुफ़्तगू कंदा ऐं मजबूरी आहे उनखे जवाबु ॾियणो आहे, त अल्लाह जो क़ुरान थो फरमाए उन में गुस्सो या कावड़ करण जे बजाए वजादिलहुम बिल्लती हिय अहसनु, तव्हांजो किरदार इहो हुजे जो उन बहस में अहिड़ो अंदाज़ अपनायो जेको सुहिणो हुजे, जंहिंमें गार गंद न हुजे। जेकॾहिं मजबूरी आहे जवाबु ॾियणो आहे, रिश्तेदारी आहे, भाइपी निभाइणी आहे, को माण्हू अचे सुवाल खणी वेही रहियो आहे, उनखे जवाबु ॾियणो आहे, त उन में झेड़ो न हुजे, फसाद न हुजे, झगड़ो न हुजे ऐं वॾे आवाज़ सां जुमिला ॻाल्हाइण न हुजनि, सख़्ती न हुजे, बल्कि सुहिणे अंदाज़ में इहा अहसन अहिड़ो जुमिलो ॻाल्हायो जेको सुहिणो हुजे। ऐं जॾहिं अल्लाह जो नबी हज़रत सैयदना मूसा कलीमुल्लाह ऐं हज़रत सैयदना हारून अलैहिस्सलाम, ॿ अल्लाह जा पैगंबर, हाणे अल्लाह उन्हनि खे मोकिलियो त वञो फिरौन खे तबलीग कयो, फिरौन खे तौहीद जो पैगाम पहुचायो। फिरौन केरु हुयो? जंहिं ख़ुदाई जी दावा कई हुई, चई अना रब्बुकुमुल आला, मां वॾो अल्लाह आहियां, माज़अल्लाह, पंहिंजी ख़ुदाई जी दावा कई, पंहिंजो पाण खे वॾो साईं मुंहिंजा तकब्बुर करण वारो, पंहिंजो पाण खे ख़ुदा सम्झण वारो। अहिड़े बदबख़्त ॾे अल्लाह ताला पंहिंजा 2 नबी मोकिलिया, पर रब फरमाए उते वञी मथां हुनजे साम्हूं झिणकियोसि। मूसा कलीमुल्लाह जलाली हुयो न, रब फरमाए मथां उते वञी हुनखे घटि वधि ॻाल्हायो, उन सां ज़ोर सां ॻाल्हायो, बल्कि इज़हबा इला फिरऔन इन्नहु तग़ा, वञो फिरौन ॾे जे बग़ावत कई आहे, अल्लाह जी वाट खे छॾे ॾिनो अथई, सरकशी कई अथई। फक़ूला लहू क़ौलन लय्यिनन लअल्लहु यतज़क्करु औ यख़्शा, वञो ऐं उन सां ईअं ॻाल्हाइजो जो नरम मिज़ाजी सां ॻाल्हाइजो, नरमी सां ॻाल्हाइजो, लय्यिना नरम मिज़ाजी सां ॻाल्हाइजो, शायदि तव्हांजी नरमी सां उन ते असरु थिए ऐं उहो नसीहत क़बूल करण वारो बणिजी वञे। सुभान अल्लाह। हाणे इहो मुबल्लिगनि खे, आलिमनि खे अल्लाह नसीहत थो करे त तव्हां तबलीग करण था वञो, असांजे आलिमनि खे बसि छल न कंहिंमें ग़लती ॾिसनि, तव्हां मुबल्लिग जे मनसब ते वेठा आहियो, उन ग़लती करण वारे खे अहिड़ो छिड़बींदा, निदींदा, घटि वधि ॻाल्हाईंदा जो माॻियां माण्हू जो अमल तां रूह ई खॼी वञे। ईअं न कयो, बल्कि तव्हां नरम मिज़ाजी सां ॻाल्हाईंदो न त माण्हुनि जे दिलनि में तव्हांजे लाइ मुहबत पैदा थींदी।
ऐं अल्लाह जो क़ुरान थो फरमाए क़ौलुन मारूफुन व मग़फ़िरतुन ख़ैरुम मिन सदक़तिन यतबउहा अज़न वल्लाहु गनियुन हलीम। साहिल सां नरम ॻाल्हाइणु, नरम मिज़ाजी सां ॻाल्हाइणु ऐं दरगुज़र करणु, इहो उन सदके खां वधीक भलो आहे जेको तव्हां अल्लाह जी राह में ख़ैरात था कयो, जंहिंखां बाद में तव्हां ईज़ार असानी कयो। अहिड़ो सदको जंहिंखां ॾेई जतायो, ॿुधायो, घटि वधि ॻाल्हायो, उन सदके खां भलो आहे त तव्हां नरम मिज़ाजी इख़्तियार कयो। माना ख़ैरात खां भलो आहे त नरम मिज़ाज बणिजी वञो। ऐं रहमान रब थो फरमाए भला जेकॾहिं तव्हांखे को अहिड़ो गिची में लॻी वञे, गुस्से करण वारो, कावड़ करण वारो, बुरो ॻाल्हाइण वारो तव्हांजे साम्हूं अची वञे, त रहमान जे ॿाननि जी निशानी इहा आहे जो इबादुर रहमान अल्लज़ीन यमशून अलल अर्दि हौना व इज़ा ख़ातबहुमुल जाहिलून क़ालू सलामा। रहमान जा बाना उहे आहिनि जेके ज़मीन ते आजिज़ी ऐं इनकिसारी सां हलंदा आहिनि। ऐं जेकॾहिं उन्हनि खे को जाहिल अचे लॻी वञे, जाहिल उन्हनि जे साम्हूं अची वञे, अणवणंदड़ ॻाल्हि करे विझे, त बहस करण जे बजाए चवंदा आहिनि अस्सलामु अलैकुम। अबा तोते सलामती हुजे। असां फ़क़ीरनि जो कमु झगड़ो करणु न आहे, असां फ़क़ीरनि जो कमु विढ़णु न आहे, घटि वधि ॻाल्हाइणु न आहे। असांजो कमु आहे अल्लाह अल्लाह करणु, अल्लाह जे नबी जी ॻाल्हि करणु। ऐं मदीने वारे साईं फरमायो तो हर्रमुन नार अला कुल्लि हय्यिन सहलिन करीबिन। हर नरम मिजाज, नरमी कंदड़ ऐं नरम आदत रखण वारे जे मथां अल्लाह ताला जहन्नम खां आज़ादी जो ऐलान फरमाए छॾींदो आहे। सो दोज़ख में कोन वेंदो जेको नरम मिजाज आहे। का ॻाल्हि सम्झो था हले कोन था सम्झो। ऐं मदीने वारे साईं फरमायो इन शर्र रिआइल उतमा फ़इयाक अन तकूनु मिनहुम। बेशक निगहबाननि, अमीरनि, अॻवाननि जेके माण्हुनि जे मथां मुक़ररु कया वञनि, सरकारी उहिदेदारनि, उन्हनि में बुरो माण्हू उहो आहे जेको सख़्ती करण वारो आहे, रिआया ते सख़्ती थो करे। बुरे में बुरो माण्हू उहो आहे। ऐं पोइ तूं माण्हुनि खे उन्हनि खां बचाए मतां उन्हनि मां थी पवी। अल्लाह जो नबी थो फरमाए मतां उन्हनि मां थी वञो, उन्हनि वॾेरनि वांगुरु, अमीरनि वांगुरु, ऑफिसरनि वांगुरु। मतिलबु तव्हां बि उन्हनि जहिड़ा तुर शुरू थी वञो, गारियर थी वञो, मतिलबु तव्हां उन्हनि जहिड़ा माण्हुनि ते सख़्ती करण वारा थी वञो। तव्हां मुस्लमान आहियो, तव्हां नरम मिज़ाज बणिजी वञो। ऐं मदीने वारे साईं फरमायो मई युहरमिल रिफ़्क़ युहरमिल ख़ैर। जे माण्हू पंहिंजो पाण ते नरमी खे, जेको माण्हू नरमी खां महरूम रहिजी वियो, उहो ॼण के भलाई खां महरूम रहिजी वियो। जंहिंजे अंदरि नरमी न आहे उनखे ख़ैर नसीब न थींदो। माण्हू परे थी वेंदा, उनखां दोस्त बच्चा बेज़ार थी वेंदा। ॾिठा अथव तव्हां अहिड़ा माण्हू ॾिसंदव, पंहिंजी निकाह वारी घर वारी आहे, पंहिंजा बच्चा आहिनि, जेको माण्हू उन्हनि खे मारे, घटि वधि ॻाल्हाए, रुगी कावड़ियो वेठो हुजे, दड़का ॾे, पुट बेज़ार थी वेंदा, बाबे मां फासिजी विया आहिनि। पर जेको पीउ नरम मिज़ाजी सां ॻाल्हाए न, त बच्चा 24 कलाक उनजे क़रीब रहंदा, उन मां पिराईंदा, उन मां सिखंदा त असांजो अबो असांखे मोहबत ॾियण वारो आहे। अल्लाह जो हबीब थो फरमाए त इन अल्लाह रफ़ीकुन युहिब्बुर रिफ़्क़। अल्लाह ताला नरम मिज़ाज आहे ऐं अल्लाह ताला नरमी खे पसंदि फरमाईंदो आहे। अल्लाह नरमी करण वारो आहे ऐं नरमी खे पसंदि फरमाईंदो आहे। मुंहिंजा दोस्तो, जे तव्हां उस्ताद आहियो त पंहिंजे शागिर्दनि ते नरमी कयो, जे तव्हां पीउ आहियो त पंहिंजे औलाद ते नरमी कयो, जेकॾहिं तव्हां दुकानदार आहियो त पंहिंजे गिराकनि ते नरमी कयो, जे तव्हां ऑफिसर आहियो त पंहिंजे ज़ेर जेके माण्हू अचनि था उन्हनि ते नरमी कयो, जेकॾहिं तव्हां जे हेठां कुझु माण्हू मज़दूरी कनि था तव्हां उन्हनि जे लाइ नरम मिज़ाज बणिजी वञो। तव्हां पंहिंजे मुआशिरे में, पंहिंजे यारनि दोस्तनि में गारियूं ॾियण वारा, सख़्ती करण वारा न बणिजो, नरम मिज़ाज बणिजी वञो। नरमी करण वारनि जे लाइ क़यामत जे ॾियारे अल्लाह नरम मिज़ाजी फरमाईंदो। अल्लाह उन्हनि जे लाइ हिसाब में, किताब में, पुछाणे में नरमी फरमाए छॾींदो। अल्लाह ताला शाल अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। नबी साईं जी सुन्नतुनि ते शाल अमल जी तौफ़ीक़ नसीब थिए। रहमतिक या